औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 6 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजे मौज़ू जो उन्वान आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जो क़याम ऐं उन जो सब टॉपिक आहे नाले ॻोठ वहणीअ वारा आरिजा खां टाउन कमेटी आरिजा ताईं जो सफ़र। हिसो पहिरियों। हिन ॻोठ खे अवाइली दौर में वहणीअ वारा आरिजा जे नाले सां सॾियो वियो आहे, छाकाणि त हीउ ॻोठ वहणीअ जे उत्तर तरफ़ कप ते वाक़िअ आहे। उन निस्बत सां उन इलाइक़े जे आस पास जा माण्हू हिन ॻोठ वारनि खे वहणीअ वारा आरिजा करे सॾींदा हुया। उन खां पोइ नारे वारा आरिजनि खां उतर तरफ़ 1 किलोमीटर जे फ़ासिले ते कुंभी ॻोठ सां लॻे पुराणे दौर में हिकिड़ो नारो हूंदो हो जेको उतां वहंदो हुयो ऐं इन नारे खे वेझे हुजण जे निस्बत सां ॿाहिरियनि शहरनि जा माण्हू हिन ॻोठ खे नारे वारा आरिजा करे यादि कंदा हुया। 3 नंबर ते हिन ॻोठ जो नालो उहो रहियो आहे वॾा आरिजा। वॾा आरिजा मां मुराद त हिन ॻोठ में माना घणा आरिजा रहंदड़ आहिनि, छाकाणि त ज़िले लाड़काणे में ॿिए बि आरिजनि जा ॻोठ आहिनि जेके मौजूदु आहिनि, जहिड़ी तरह फेड़े वारा आरिजा, कचे यानी मिठो ॻोठ वारा आरिजा ऐं कजलपुर वारा आरिजा। 4 नंबर ते हिन ॻोठ ते जेको नालो सीना बा सीना पइजी वियो उहो आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा, यानी हिकु हिन ॻोठ ऐं मोहतरम शख़्स ख़ैर मोहम्मद आरिजो। हिन ॻोठ खां ॿाहिरि वरी उन शख़्स जे नाले जे पुठियां हिन ॻोठ खे बि यादि कयो वियो, यानी ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा। 1958 ईस्वीअ में वरी हिन ॻोठ खे यूनियन काउंसिल आरिजा जे नाले सां बि यादि कयो वियो। इहे नाले जे तब्दीली जो सफ़र जारी ऐं सारी रहियो तां त 2015 ईस्वीअ में हिन ॻोठ हिकु दफ़ो ॿीहर ॿी शोहरत माणी ऐं मशहूर आम बणियो ऐं उहा शोहरत जेका हिन ॻोठ खे मिली उहा आहे टाउन कमेटी ख़ैर मोहम्मद आरिजा। ॿियो हिसो। अॻु जॾहिं 1958 ईस्वीअ में यूनियन काउंसिल आरिजा बणी त उन वक़्तु हीअ यूनियन काउंसिल 3 देहनि ते मुश्तमिल हुई। पहिरें नंबर ते हुई देह आरिजा, ॿिए नंबर ते हुई देह बाकराणा ऐं 3 नंबर ते ही देह सिमणो। ऐं वरी जॾहिं 2015 में हिन ॻोठ टाउन कमेटी ख़ैर मोहम्मद आरिजा जी हैसियत माणी, उन खां पोइ टाउन कमेटी आरिजा 3 देहनि ते मुश्तमिल क़ाइमु कई वई। हिकु देह आरिजा ऐं ॿियो देह सिमणो। हिसो 3। टाउन कमेटी आरिजा में 7 वार्ड मौजूदु आहिनि। पहिरें वार्ड में कजलपुर, मिठो शेख, पंजेदेरो, मोहम्मद वाहण ऐं ढोरे वारनि सेड़नि जो अधु ॻोठ शामिल आहे। ॿिए वार्ड में बर्फ़शाप वारी घिटीअ खां वठी करे साईं पीरल आरिजो जे घर ताईं सभु घर शामिल आहिनि। 3 नंबर वार्ड में विची बाज़ार जे ॿिन्ही पासनि खां वठी करे इलियासपुर ताईं सभु घर शामिल आहिनि। 4 वार्ड में मियां इसाक ख्वारो, ढोरे वारनि सेड़नि जो बक़ाया रहियल अधु ॻोठ, नई गुड जी पहिरीं घिटीअ ताईं घर शामिल आहिनि। 5 वार्ड में कंदर वारा सेड़ा,
ऐं कलंदराबाद शामिल आहिनि। 6हें वार्ड में ठारोवाण ऐं दड़ो शामिल आहिनि। 7हें वार्ड में तुनिया ऐं ॾातू सिड़ो शामिल आहिनि। जज़ाकल्ला।